थी त वुमेन एम्पावरमेंट जेका आहे सा औरत जी पंहिंजी इनकम ऐं उन ते उनजो हक़ु हुजणु खपे। ऐं इहो ईअं ई मुमकिन आहे त जेसिताईं समाज में तब्दीली कोन ईंदी ऐं स्टेट असांजी जेका आहे सा औरतुनि खे उन तरीक़े सां फैसिलिटेट कोन कंदी, औरतुनि जे लाइ उहे अपॉर्चुनिटीज़ क्रिएट कोन कंदी, तेसिताईं मुमकिन कोन्हे। हिकिड़े फ़र्द वाहिद या कंहिं जेको आहे सो हिकिड़े ग्रुप जी एफर्ट सां इहो सभु मुमकिन नथो थी सघे। इन जे लाइ हुकूमती सतह ते, रियासती सतह ते जेकॾहिं औरतुनि जे लाइ कमु कयो वेंदो, उन्हनि खे हेल्प आउट कयो वेंदो, उन्हनि जे लाइ प्लैनिंग कई वेंदी, तॾहिं जेको आहे सो जॾहिं उनजी हुकूमत जी प्रायोरिटीज़ में हूंदो, इहा ॻाल्हि शामिलु हूंदी त हा असांखे दुनिया जे औरतुनि सां गॾोगॾु असांखे पंहिंजी औरतुनि खे बि गॾु बीहारणो आहे। ऐं पोइ जॾहिं उन जे लाइ प्लैनिंग थींदी, उन तरीक़े सां कमु कयो वेंदो त वुमेन एम्पावरमेंट जेका आहे सा मुमकिन थी वेंदी आहे। सिंध जे लेवल ते वुमेन एम्पावरमेंट जेकॾहिं असीं चऊं त ऑलरेडी मौजूदु बि आहे ऐं लैकिंग बि करे थी। ॿिन्ही सूरतुनि में असांखे हुनखे ॾिसणो पवंदो, छो जो असांजो जेको मुआशिरो आहे उहो ज़रई मुआशिरो आहे। त ज़रई सोसाइटी में वरी जेका एग्रीकल्चरल सोसाइटी हूंदी आहे उन में औरत ई घणो कमु कयो आहे। ऐं तव्हां ॾिसो न, जेकॾहिं असां 70% या 60% असां औरत खे काउंट कयूं त उहा ज़राअत में ऑलरेडी मौजूदु आहे, उते उहो कमु करे थी, उते हू जेका आहे सा अर्निंग बि करे थी, उनजो पैसो उनजे हथ में अचे बि थो, पर उन ते उनजो हक़ु जेको आहे उहो मौजूदु कोन्हे। असल में मसइलो इहो आहे त एम्पावरमेंट जेका आहे सा इनकम्पलीट आहे। उनजी अर्निंग त ज़रूरु आहे, पर उन ते जेको आहे सो उनजो हक़ु जेको आहे उहो उन मर्द जो आहे, या त जेको उनजो पीउ आहे, या उनजो भाउ आहे, या उनजो मुड़ुसु आहे, या उनजो पुटु आहे। तंहिं करे असां चई सघूं था त वुमेन एम्पावरमेंट सिंध में जेका आहे सा ईअं सम्झो त इनकम्पलीट मौजूदु आहे। इन जे लाइ असांखे औरत खे एग्रीकल्चरल सोसाइटी खां वधीक असांखे ॿियूं अपॉर्चुनिटीज़ ॾियणियूं पवंदियूं, औरत खे पढ़ाइणो पवंदो। ऐं छोकिरियुनि खे जेसिताईं असीं पढ़ाईंदासीं कोन, उनखे मुख़्तलिफ़ फील्ड्स में असां उनखे ज़राअत खां वठी ऐं चवां थी उनखे सनत ताईं, उनखे मुख़्तलिफ़ सर्विसिस ताईं, हर जाइ ते औरत खे जेको आहे सो मौजूदु हुजणु खपे। जेसिताईं औरत तालीम याफ़्ता कोन हूंदी, उनखे पंहिंजे राइट्स जी ख़बर कोन हूंदी, तेसिताईं जीअं सिंध जी औरत हींअर आहे त अणॼाणाई में हू मर्द जे लाइ कमाए पई, पंहिंजी फैमिली जे लाइ कमाए पई, उनखे इहा ख़बर बि कोन्हे त आउं लेबर पई कयां ऐं इन कमाई ते मुंहिंजो जेको आहे सो लीगल राइट आहे, पर उन लीगल राइट खे उनखे अणॼाणाई में हू सॼा पैसा जेकी बि कमाए थी उहो जेको आहे सो उन मर्द खे ॾेई थी छॾे, जेको उनजो जीअं चइजे त सोसाइटी में उनजो रखवालो आहे या जेको आहे उनजो वाली वारिस आहे न। त इहा सिंधी सूरत हाल आहे हींअर। सोल्यूशन्स त ऑलरेडी ऐं तव्हांखे जेको आहे सो कुझु न कुझु पंहिंजे पहिरें सवाल में जेको आहे ॿुधाए चुकी आहियां। सोल्यूशन इहो ई आहे त औरत खे तव्हां जेको आहे सो को बि हिकिड़ो फ़र्द वाहिद जेको आहे सो औरत जे मसइलनि खे हल नथो करे सघे। औरत जा मसइला पूरी दुनिया में ग्लोबली जेके आहिनि से औरत जा मसइला तमामु घणा आहिनि ऐं उन्हनि जे लाइ जिन जिन मुल्कनि चाहियो त असीं औरत जे मसइलनि खे हल कयूं, औरत खे एम्पावर कयूं, औरत खे उनजी जेको आहे सो स्किल्स खे यूटिलाइज़ कयूं ऐं उन्हनि खे मुआशी जेको आहे सो मोमेंटम में खणी अचूं ऐं पंहिंजे मुल्क जी गुरबत खे ख़तमु कयूं, त उन्हनि औरत खे एम्पावर कयो आहे। ऐं तरक़ी याफ़्ता जेके मुल्क आहिनि जीअं अमेरिका आहे, चाइना आहे, जापान आहे ऐं बर्तानिया आहे, कैनेडा आहे, जिथे बि तव्हां वञी ॾिसो त जेके तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि उन्हनि छा कयो आहे, औरत खे उनजा राइट्स ॾिना आहिनि, उते उन्हनि उनखे तालीम जे लाइ जेको आहे सो फैसिलिटेट कयो आहे ऐं उन्हनि जे लाइ अपॉर्चुनिटीज़ मर्दनि जेतिरियूं ई क्रिएट कयूं आहिनि। जॾहिं उन्हनि मर्दनि जे लाइ अपॉर्चुनिटीज़ मर्दनि जेतिरियूं मिलियूं आहिनि उन्हनि खे, त उन्हनि जेको आहे सो कमु करे ॾेखारियो आहे। हाणे असांजे मुल्क में जेका औरत आहे उन्हनि जूं जेके अपॉर्चुनिटीज़ आहिनि उहे हिकिड़ी ईअं चइजो त इंडिविजुअल लेवल्स ते असां उन्हनि खे ॾियूं था। आउं पंहिंजी धीउ खे पढ़ायां थी, तव्हांजे पेरेंट्स तव्हांखे पढ़ायो आहे, इन तरीक़े सां इहो कमु जेको आहे सो इंडिविजुअल थिए पियो। नो डाउट कि छोकिरियुनि जा स्कूल मौजूदु आहिनि, कॉलेजिस मौजूदु आहिनि, पर अञा इलाही कमु करण जी ज़रूरत आहे। उन में रियासत खे कमु करण जी ज़रूरत आहे। उन में रियासत खे औरत जॾहिं ॿाहिरि निकिरे थी त उनखे सिक्योर करण जी ज़रूरत आहे। औरत जे लाइ जेके आहिनि से कानून ठाहिण जी ज़रूरत आहे। जॾहिं हू ॿाहिरि निकिरे थी, उनजी हैरेसमेंट थिए थी या उनखे कंहिं बि क़िस्म सां जेको आहे सो लेट डाउन करण जी कोशिशि कई थी वञे, त औरत खे सिक्योरिटी असांजो या त मुल्क ॾेई सघे थो या रियासत ॾेई सघे थी। ऐं उन्हनि जे लाइ हर जाइ ते उन्हनि जे लाइ जेको आहे सो कोटा सिस्टम में जाइ हुजणु खपे, त जीअं औरत या छोकिरियूं असांजी जिथे बि कमु करणु चाहिनि उहे वञी सघनि ऐं उन्हनि खे मर्दनि वांगुरु जेको आहे सो मञता मिलणु खपे त हा छोकिरियूं जेके आहिनि उहे बि मर्दनि जे बराबरी में कमु करे सघनि थियूं।
जेसिताईं इहो कोन थींदो, आउं सम्झां थी त रियासत खे हिन में वॾो रोल प्ले करिणो आहे।